नाज़रीन, कुनरी भरसा इंसानियत सोज़ वाक़ियो पेश आयो आहे। ज़ालिम चौकीदार मोबाइल चोरी जे इल्ज़ाम हेठ नौजवान जा हथ पेर ॿधी मथस वहशियाणो तशद्दुद करे खेसि मरणे करे छॾियो आहे। शहबाज पाड़े में पब्लिक पार्क जे ज़ालिम चौकीदारी संदसि पुट मोबाइल चोरी जे इल्ज़ाम हेठ नौजवान भीमराज कोहली जा हथ पेर ॿधी लोही पाइपनि ऐं लठनि सां वहशियाणो तशद्दुद करण बाद खेसि मरणे करे छॾियो आहे। होॾां पुलिस वाक़े जी इतला ते ज़ालिम चौकीदार ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां इल्ज़ाम हेठ आयल नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त कवरेज लाइ आयल निजी टीवी ते कैमरामैन सां पिणु बदअख़लाक़ी कई वई आहे। नाज़रीन, कुनरी भरसा इंसानियत सोज़ वाक़ियो पेश आयो आहे। ज़ालिम चौकीदार मोबाइल चोरी जे इल्ज़ाम हेठ नौजवान जा हथ पेर ॿधी मथस वहशियाणो तशद्दुद करे खेसि मरणे करे छॾियो आहे। शहबाज पाड़े में पब्लिक पार्क जे ज़ालिम चौकीदार ऐं संदसि पुट मोबाइल चोरी जे इल्ज़ाम हेठ नौजवान भीमराज कोहली जा हथ पेर ॿधी लोही पाइपनि ऐं लठनि सां वहशियाणो तशद्दुद करण बाद खेसि मरणे करे छॾियो आहे।